गुरु नानक देव महाराज जन भक्ति जो प्रचार कंदे कंदे हिकिड़े नगर में पहुता। भाई बालो भाई वरदान उन्हनि सां गॾु निरंतर भक्ति हले पई सतगुरनि जी हजूरीअ में। हिकिड़े सेवक जे घर विया। सेवक ॾाढो गरीब। आओ आदुर कहिड़ो थींदो आहे भाई, हा न। ॾिसो, ज़रूरी ना आहे कि असां वटि धन ना आहे त असां सतगुरनि जी सेवा नथा करे सघूं। चओ जय श्री कृष्ण। तन त आहे न भाई। जे अगरि तन भी कमजोर आहे कोई ॻाल्हि ना आहे, मन त आहे। चओ राम। मन वॾो करे असां सतगुरनि जी सेवा कयूं भाव सां। उहो सेवक ॾाढो गरीब। गुरु नानक देव महाराज जन आया, कुछ संगत उन्हनि सां गॾु आई। वेठा कीर्तन कयूं। कीर्तन में खोइजी वियो, ध्यान ही न रहियो कुछ। उनजी घरवारी जो ध्यान वियो कि सतगुरु सच्चे पातशाह आया आहिनि। काफ़ी समय थी वियो आहे, सुबुह खां कीर्तन था कनि। हाणे हिननि खे बुख भी लगी हूंदी, पर घर में त भोजन कुछ आहे ही कोन, कोई पदार्थ आहे कोन, भंडारो त आहे कोन। कीअं कजे कीअं कजे। पतीअ खे इशारो कयईं, हेॾे अचो। पति खे चवण लगी, सतगुरु सुबुह खां वेठा आहिनि, उन्हनि कुछ खाधो पीतो कोन्हे, घर में कुछ राशन भी कोन्हे। तव्हांखे चिंता नथी थिए? हाणे ध्यान वियो। चवण लॻो, अरे मुंहिंजो त ध्यान ही न कोन वियो। मां त सतगुरनि खे निहारे करे, उन्हनि जो कीर्तन ॿुधी करे मां त खोइजी वियुमि। तू चिंता न कर, मां व्यवस्था करे तो अचां। कुछ अड़ोसी पड़ोसी हुया, उन्हनि खां सहायता घुरई, भाई थोड़ो धन ॾियो। काथों न मिलियो। बाज़ार वियो त हिकु जॻह ते ॾाढी भीड़ लॻल हुई। चओ हरे राम। भीड़ लॻल हुई। वञी अंदर ॾिठो। उन सेवक पुछो, भाई छा जी भीड़ आहे? चयूं, भाई हिते असांजे नगर में हिकिड़ो पहलवान आयो आहे। भारत देश जो सभिनीनि खां वॾो पहलवान, ताक़तवर, खूब ताक़त आहे उनखे। वो पहलवान आयो आहे ऐं उन खूब कुश्तियूं लड़ियूं आहिनि। ऐं उन ऐलान कयो आहे कि उनखे अगरि कोई कुश्ती में हराईंदो त उनखे लखे रुपया मिलंदा। तंहिं ज़माने में जे अगरि हारजी भी वियो पाण उहो माण्हू पहलवान खां, तॾहिं भी कोई गम न, उनखे 500 रुपया मिलंदा। सेवक ॿुधियो, चई हारजी वेंदो तॾहिं भी मिलंदा? चई हा, हारजण वारे खे भी 500 रुपया मिलंदा। बुजुर्ग हुयो उम्र में, सतगुरनि जो सेवक। उन चयो, भाई मुंहिंजो नालो लिखो जल्दी। माण्हू उनजी मजाक उॾाइण लॻा। काका पंहिंजी उम्र ॾिठी अथई? हाँ, कोई नंढो सो धक्को भी ॾींदी त किरी पवंदे, ऐं तूं चए तो मुंहिंजो नालो लिखो। मिसकिन पहलवान नालो अथई उनजो। पूरे देश जो सभिनीनि खां पहलवान शक्तिशाली अथई। अरे कई ॼणा त उनखे ॾिसी बेहोश थी विया कि एॾो पहलवान आहे। कई उन सां लड़ी करे, कुश्ती करे वापसि भी कोन आया, उतां ही मोकिलाए हली विया। एॾो पहलवान अथई। ऐं तूं चए तो पंहिंजी उम्र ॾिठी अथई, हालत ॾिठी अथई, तूं चए तो मुंहिंजो नालो लिखो। चईस, भाई तव्हां लिखो था कि मां तव्हांजी शिकायत कयां? चईस, असांखे छा आहे, लिखूं था। लिखो जल्दी नालो। ऐं हारण ते भी 500 रुपया मिलंदा न? चई हा, उहो त हाणे ही वठी वञ भले, तो ख़बर आहे तूं हारजी वेंदे। चओ हरे राम। नालो लिखजी वियो। मिसकिन पहलवान खे अची कंहिं ॿुधायो कि भाई कोई वॾी उम्र जो बुजुर्ग आहे, उहो चए तो मां पहलवानी कंदुमि, कुश्ती कंदुमि। मिसकिन पहलवान चयो, भाई पहलवानी खां पहिरियों उनखे मूंसां मिलरायो, मतां ॾिसी करे इरादो बदिलजी वञे। सॾु कयो उनखे। सेवक आयो, पहलवान बीठो। मिसकिन पहलवान चए तो, भाई तूं पंहिंजी उम्र त ॾिस, एॾी तुंहिंजी उम्र थी वई आहे, तूं छो तो पहलवानी करणु चाहे? अगरि तोखे ख़ुदकुशी करणी आहे, वञ काथे नदीअ में, तलाउ में खणी टपो ॾे। तूं हेॾे छो आयो आहे कुश्ती करण जे लाइ? कहिड़ी ख़बर तूं बचेई कोन त? तॾहिं सतगुरनि जे प्यारे सेवक चयो कि पहलवान, मां अगरि कुश्तीअ में मरी भी वञा त कोई गम ना आहे। तूं हिकिड़ो कमु कजां, उहो जेके 500 रुपया आहिनि न, उहो मुंहिंजी घरवारी ताणी पहुचाए छॾिजांइ।
अरे तू 500 रुपयनि जे लाइ पंहिंजी जान जोखिम में विझंदे, चए तो 500 रुपयनि जी ॻाल्हि न आहे भाई, त कहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे सम्झाए। तॾहिं हुन ॿुधायो कि सतगुरु आया आहिनि घर में, सुबुह खां वेठा आहिनि, कीर्तन था कनि ऐं उन्हनि जे भोजन पाणीअ जी व्यवस्था करणी आहे। तॾहिं मां तोखे चवां थो 500 रुपया घर वारी ताणी पहुचाए छॾिजां, ताकि वो भंडारो करे, कोई पाखर पाराए, संतन खे कुछ भेटा ॾे, अरदास रखे, भले मूंखे कुछ भी थी वञे, कोई गम ना आहे। चओ हरे राम। मिस्कीन पहलवान जेको पहलवानी कंदो, जेको सभिनीनि खे, ऐं राजसी पहलवान हुयो, सतगुरनि कथा में ॿुधायो आहे कि उनखे कंहिं ॻाल्हि जी कमी न हुई, मौज में रहंदो हमेशा, पर उनजे अखियुनि में भी आंसू अची विया, वो भी रोअण लॻो, चवण लॻो कि भाई मूंखे त ईअं लॻंदो मुंहिंजो जीवन केवल एतिरो आहे, मां पैदा थियो आहियां, कुश्ती करणी आहे, माण्हुनि खे हराइणो आहे, पंहिंजी जीत करणी आहे, बस जीवन एतिरो ई आहे। पर मूंखे त ख़बर ई न हुयो कि मानुष्य तन पाए करे, सतगुरनि जा कोई दीदार करे, उन्हनि जो संग करे, कोई सेवा करे, त असली जीवन त उहो ई आहे। चओ हरे राम। मूंखे त जानकारी न हुई। प्यारा हिकिड़ो कमु कर, हाणे तू 500 रुपया न, तू लखे रुपया खणी वेंदे, मां तोखे जीताए छॾींदुमि, तू ॿ चार दाव खेॾजां, ॿ चार मुकियूं मूंखे हणजां, मां किरी पवंदुमि मुर्शिद थी करे, उथंदुमि ई कोन, तुंहिंजी जय जयकार थी वेंदी, पोइ तू लखे रुपया खणी करे चङी तरह सॼी संगत जो भंडारो कजां, खूब सेवा कजां। ऐं ईअं ई थियो, जेॾी महिल कुश्ती थी, 2 4 दाव हलिया, पोइ उन सेवक 2 4 दाव खेॾी करे ऐं मिस्किन पहलवान हेठि किरी पियो, 10 गिणियऊं, उथियो ई कोन। चारों तरफ़ जय जयकार थी वई उन सेवक जी, ऐं एॾी जंहिंजी महिमा ॻाईंदा हुया मिस्किन पहलवान जी माण्हू, उनखे गारियूं ॾियण लॻा, लानतियूं हणण लॻा, सभु चवण लॻा कि तूं कहिड़ो पहलवान आहे, हिकिड़े बुजुर्ग सां तूं जीते कोन सघियो आहे। ॾाढी गारियूं ॾियण लॻा। हिकिड़े पहलवान जे लाइ ॾाढी शर्म जी ॻाल्हि थींदी आहे, पर पोइ बि उहो पहलवान झुकी वियो। जेॾी महिल सभु हली विया, उथी करे मिस्कीन पहलवान चवण लॻो, भाई ॿुध, हाणे हिकिड़ो कमु कजां। कहिड़ो? हल मूंखे बि वठी हल ऐं गुरु नानक देव महाराज जन जा दर्शन कराए। हलो भाई, सतगुरु वेठा आहिनि मुंहिंजे घर में। जीअं ई मिस्कीन पहलवान सेवक सां गॾु घर आयो, तॾहिं ओॾी महिल सतगुरनि पहिरियों बार मुलाक़ात कई मिस्कीन पहलवान सां। कॾहिं उनजो चेहरो बि न ॾिठो, हाल चाल न वरितो, कुछ ख़बर न हुई। सतगुरनि उते वाणी उच्चारण कई, सुखी बसे मस्कीनिया, सुखी बसे मस्कीनिया। चो भाई, सुखी बसे मस्कीनिया, सुखी बसे मस्कीनिया। आप निवार तले, आप निवार तले। बड़े बड़े अहंकारियां, बड़े बड़े अहंकारियां। नानक गर्भ गले। नानक गर्भ गले। हैरान थी वियो मिस्कीन पहलवान कि अरे मां पहिरियों बार मुलाक़ात तो कयां, कॾहिं सतगुरनि जा दर्शन न कया, न सतगुरनि मूंखे कॾहिं ॾिठो हूंदो। हे त अंतर्यामी आहिनि। चरणनि ते अची किरियो, गुरु नानक देव महाराज जन मथे ते हथ रखियो, चवनि था सभु कुझु छॾणु सरल आहे, सभु कुझु छॾणु सरल आहे, पर कोई अभिमान छॾे इहो ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। तूं पहलवान थी करे अॼु हारजी वियो आहे, पंहिंजो अहंकार तूं छॾियो आहे, झुकी वियो आहे। असल में अॼु तूं हारजो न आहे, असल में अॼु ई तूं जीतियो आहे। चओ हरे राम। अॼु ई तुंहिंजी जीत थी आहे। हिन महिल ताणी तूं हमेशा हारजंदो आयो आहे, अॼु तूं जीते वियो आहे, छो जो तूं झुकी वए। निवेसो गौरव हुए, जेको झुकण ॼाणे उनजो भगवान नाम एॾो ऊंचो कंदा आहिनि, एॾो ऊंचो कंदा आहिनि कि पहिरीं मुलाक़ात थी सतगुरनि सां मिस्कीन पहलवान जी। मिस्कीन पहलवान न कॾहिं जीवन में सत्संग कयो, न भक्ति कई, न कोई शुभ कर्म उन कयो हूंदो,
पर उन जो नाम साहिब श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज में दर्ज थियो। इहो बाणी लिखी गुरु अर्जन देव महाराज जन सुखमनी साहिब में। चो हरे राम। बाणी उच्चारण कई गुरु नानक देव महाराज जन ऐं लिखी गुरु अर्जन देव महाराज जन सुखमनी साहिब जी वाणी में लिखाई। बड़े बड़े अहंकारिया नानक गर्भ गले, कि वॾा वॾा अहंकारी भी पंहिंजे अहंकार में गलजी वेंदा आहिनि। अहंकार ॾाढो खतरनाक आहे, पर अॼु तूं अहंकार ते जीत पाती आहे, तुंहिंजो हे लोक भी सुहिलो थींदो, पर लोक भी सुहिलो थींदो। गुरु नानक देव महाराजन वचन ॾिना। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। सतगुरन ॾाढी कृपा कई सेवकन ते।